सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जोड़न जो मकसद बे खे जोड़न बाद में पहिरियों पंहिंजो पाण सां जुड़ो, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार, पंहिंजे अंदाज़, पंहिंजे तौर तरीक़नि खे उहो जोड़े करे रखो ऐं उन्ही खे जोड़ियोसीं असां सभु कुझु जुड़ी पवंदासीं, सभु मिली पवंदासीं ऐं पोइ सभु ईअं जुड़ंदासीं जो उन सचे साईं जे नाले पाण सभु जुड़िया वेठा आहियूं, सभु अची करे मालिक जी रहमत में वेठा आहियूं। सो उनजे नाले ते जुड़िया आहियूं त जुड़ी करे रहंदासीं त सदाई जुड़िया ई रहंदासीं, वधंदा ई रहंदासीं, फलंदा ई। ऐं जॾहिं असां जुड़ण ऐं टुड़ण जो अंदाज़ वठूं, असांखे को पुछूं बि न, मालिक असांखे पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो आहे, असां वेंदा आहियूं, इहो असांजो हथु आहे। जेकॾहिं इहो हथु हीअं जुड़ंदो आहे त पोइ उहो साम्हूं वारो कहिड़ो बि हुनखे जोड़े करे रखंदो, हथ जोड़ण खां बाद उनखे जवाबु ॾियणो ई पवंदो। जेकॾहिं उहो हथु ऐं आङुरियूं पंहिंजो पाण में मिलंदियूं त मज़बूती बढ़ी वेंदी। जेकॾहिं सॼो हथु पाण में जुड़ंदो आहे त उहो आशीर्वाद बढ़ी वेंदो आहे, पर जेकॾहिं उहो हथु आङुरियूं पाण में विघरदियूं आहिनि त पोइ छा थींदो? जॾहिं आङुरियूं पाण में विघरदियूं आहिनि थोरी पवंदो आहे, थोरो हिकिड़ो बुझो या लानत पइजी वेंदी आहे। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे असां आशीर्वाद बणायूं, असां मज़बूत बणायूं, पंहिंजे वीचारनि खे असां बहितरी ॾियूं, पंहिंजे हथनि खे मिलाए करे असां निवड़त बहितरी हिक ॿिए खे प्यार सां जोड़ियूं। पर जेकॾहिं पंहिंजो पाण खे ई विघेरे रखंदासीं, टोड़े रखंदासीं, लॻंदो ईअं भई शायदि असां ॿिए खे ॾिनोसीं, ॿिए खे करे हथु असांजो, आङुरियूं असांजूं आहे असांजे हथु, साम्हूं वारो वठे न वठे हूंदो आहे असांजो। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त भई ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, सम्झी ॻाल्हि ॿिए कोई ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कनि, लॻंदो आहे शायदि ॿिए खे कोई ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायोसीं। हक़ीक़त में सोच बि असांजी, मुंहुं बि असांजो, असांजे मुंहुं में अॻु में आयो जे कान ते बाद में पहुतो, हुयो कंहिंजो अलाए उन ॿुधो अलाए न ॿुधो इहो बि पतो कोन्हे, लेकिन उहो असांजे चहिरे ते आहे, उनजे चहिरे ते काथे आहे। असां न असां आङुरियूं बि घेरे करे ॿिए खे चयोसीं, ॿिए खे काथे ॾिनोसीं, हक़ीक़त आहे त असां वटि असांजो आहे, उन वटि किथे आहे। तंहिंजे करे जीवन खे जोड़ण जे लाइ असां सचे साईं जी दामन ऐं जेकॾहिं पंहिंजो पाण सां जुड़ियासीं त पोइ सभु कुझु जुड़ी पवंदो। ऐं पंहिंजो पाण सां जुड़ण जे लाइ असां कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नेम ध्यानु सिमरन कयूं, जॾहिं असांखे चित में एकाग्रता ईंदी, शांती ईंदी, सुकून ईंदो त पोइ असां जेको ई फ़ैसिलो कंदासीं उहो सभु सही हूंदो, जेको ई अमल कंदासीं उहो बहितर हूंदो ऐं उनजो सिमरन जाप नाम कंदासीं, शक्ति पैदा थींदी, उन बहितरी खे हलाईंदी ऐं सॼो जीवन संसार में सुख ऐं शान सां वधंदो, प्यार ऐं प्रेम सां वधंदो, पर अॻिते में स्वर्ग जा द्वार खोले करे उन मालिक, उन ईश्वर, सचे साईं सां जोड़े रखंदो ऐं असां सदाई जुड़ी पवंदा।